अस्सलाम वालेकुम। पीर पिथोरो पार्ट 4 सां गॾु संगत हाज़िर आहियूं। असां तव्हांखे ॾाढे शुरू में ई पीर पिथोरो जी मूर्ति ॾेखारींदासीं ऐं अॼु हिन व्लॉग में असां हिन व्लॉग जो नालो ई रखियो आहे पीर पिथोरो जी मूर्ति। हिन मूर्ति जे हवाले सां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कंदासीं। हीअ पीर पिथोरो जी मूर्ति आहे जेका हिननि जे मुरीदनि ठाहिराई आहे ऐं हिते चिटसाली जो तमामु बहितरीनु कमु थियलु आहे। बहितरीनु चिटसाली जो कमु थियलु आहे। हीअ इमारत जेका पीर पिथोरो जी दरबार ॿिनि हिसनि में आहे, हिकिड़ी मथे आहे हिकिड़ी हेठि आहे। असां हेठि पोर्शन में बीठा आहियूं ऐं हेठि पोर्शन जा ई मंज़र असां रिकॉर्ड करे दोस्तनि खे तव्हांखे ॾेखारियूं पिया। तव्हां ॾिसो पिया। महिरबानी करे असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं हिन वीडियो खे जेतिरो थी सघे शेयर कजो ऐं लाइक कजो। ऐं तव्हां किथां ॾिसी रहिया आहियो इहो लाज़मी असांखे कमेंट्स कजो। ठीकु आहे दोस्तो, त अॻिते हलंदासीं तव्हांखे ॿिया पीर पिथोरे जे बारे में मंज़र ॾेखारींदासीं। तमामु ख़ूबसूरत ऐं चिटसाली जो तमामु बहितरीनु कमु थियलु आहे ऐं हिते हींअर त रश बिल्कुलु न हुअण जे बराबरि सम्झो रश कोन्हे। साल में जा 2 मेला लॻंदा आहिनि जिन में रश कसीर तइदाद में हूंदो आहे। तमामु घणा माण्हू ईंदा आहिनि ऐं इंडिया मां बि ईंदा आहिनि तमामु घणी तइदाद में ऐं पाकिस्तान खां बि घणी तइदाद में ईंदा आहिनि। ऐं असांखे पीर पिथोरे जी एतिरी हिस्ट्री मालूम न आहे दोस्तो जो असां तव्हांखे ॿुधाए सघूं। अगरि कंहिं दोस्त खे आहे त लाज़मी मूंखे शेयर करे, जीअं असां अॻे व्लॉग में पीर पिथोरे जी हिस्ट्री तव्हां दोस्तनि सां शेयर करे सघूं। असांजो व्लॉग हिते ई ख़तमु थियो दोस्तो। तव्हांखे कीअं लॻो